अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर हाज़िर आहिनि। नाज़रीन तव्हांखे ख़बर थियनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा माउ ऐं ॿार जी सिहत बाबति तव्हांखे ॼाण ॾींदासीं। रिप्रोडक्ट हेल्थ जेका आहे उहा छा आहे ऐं उन ख़ासि तौर ते लेडीज़ जी जेकी बीमारियूं उन जे बारे में ॼाण ॾींदासीं। हिकु माउ जी सिहत आहे उनजे ॿार जी सिहत खे कीअं बहितर करे सघिजो, कहिड़ियूं बीमारियूं आहिनि ऐं उन्हनि खां बची कीअं सघिजो, इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि ऐं इस्पताल में किथे किथे सहूलियतूं आहिनि या न आहिनि, इन्हनि सभिनी ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर साहिबजान बदर, जेके पाण हिन वक़्तु टेक्निकल एडवाइज़र आहिनि IHS हेल्थ में ऐं उनखां अॻे बि MNCH जा प्रोविंशियल डायरेक्टर बि रहिया आहिनि। हेल्थ डिपार्टमेंट में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते डॉक्टर साहिबा जो तमामु वॾो कमु आहे। ख़ासि तौर ते माउ ऐं ॿार जे सिहत ते डॉक्टर साहिबजान जो तमामु घणो कमु आहे। MNCH में हिकिड़ो नओं केडर बि मुतारिफ़ करायो CMW जेके कम्यूनिटी मिडवाइफ जो, उहे बि तमामु घणो सॼी सिंध में कमु कनि थियूं। उन्हनि जो बि हिकिड़ो वॾो किरदारु आहे हेल्थ डिपार्टमेंट में, जीअं LHW जो आहे। अहिड़े तरीक़े सां त डॉक्टर साहिब जो हिकिड़ो वॾो जेको कमु आहे उन में पुछंदासीं त हिन पंहिंजे दौरान जेका इहा CMW उहे पंहिंजी औरत जी कीअं ख़िदमत कनि थियूं, पंहिंजे इलाइक़े में माउ जी कीअं ख़िदमत कनि थियूं, पंहिंजे उन्हनि जे ॿारनि जे सिहत जे लाइ कहिड़ा कहिड़ा एडवाइस कनि थियूं या कीअं थियूं, उन जे बारे में पुछंदासीं। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं अचो त पंहिंजे महिमान डॉक्टर साहिबजान बदर सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वरी महिरबानी डॉक्टर साहिबजान बदर, तव्हां हिते असां वटि आया था, घणे अरसे खां पोइ आया आहियो, ज़ाहिर मसरूफ़ियतूं हूंदियूं। असांजो सिंध TV त हमेशह हेल्थ जी ॻाल्हि करे थी सिंध जी, पर सभिनी जी। डॉक्टर साहिबु तव्हां माउ ॿार जे सिहत जो जेको प्रोग्राम आहे उनखे वॾो अरसो हलायो ऐं तमामु वाणनि बस्तियुनि में ॻोठनि में हर जॻह हिकिड़ी माउ जी ख़िदमत कई हेल्थ डिपार्टमेंट जे तरफ़ां। तमामु हाणे बि तव्हां माशाल्लाह हेल्थ सां ई रिलेशन तव्हांजी आहे। मां सिर्फ़ु ॿुधो रिप्रोडक्टिव हेल्थ जेका आहे, जॾहिं माउ उन पोज़ीशन में अचे या उन एज में अचे त उनजी छोकिरी जी शादी थिए, पोइ उहा वरी ॿार पैदा करे, त उहा हेल्थ छा आहे, आम माण्हू खे तव्हां कीअं सम्झाईंदो? सभ खां पहिरियों त डॉक्टर वाहिद, आई एम रियली थैंकफुल टू यू ऑन सिंध TV, स्पेशली बिकॉज़ डॉक्टर साहब पाण डॉक्टर आहिनि त उन्हनि खे यकीनन हेल्थ जे हवाले सां काफ़ी दिलि चवंदो आहे उन्हनि जो बि, त असां ॼाण ॾियूं माण्हुनि खे। ऐं रियली आई एप्रिशिएट द एफर्ट्स ऑफ द सिंध TV। जेको तव्हांजो सुवालु आहे त रिप्रोडक्टिव एज जेका आहे, एक्चुअल त थोरी सी मां वज़ाहत कयां पंहिंजे नाज़रीन जे लाइ, रिप्रोडक्टिव हेल्थ ऐं रिप्रोडक्टिव एज ॿई शयूं आहिनि। एज असांजी उहा आहे त एज ऑफ द 14 ईयर, 14 साल जी उमिरि खां वठी टिल द 49 ईयर्स, इहा हिकिड़ी जेका एज आहे न, हिन में औरत ॿार पैदा करे सघे थी। सो औरत जो मख़सूस हिकिड़ो टाइम आहे ऐं मख़सूस हिकिड़ो अलाह जे तरफ़ खां हार्मोन्स आहिनि जेके हुनखे रिसाइकिल कंदा रहनि था। एक्चुअली रिप्रोडक्टिव एज में जॾहिं असां चऊं था त हिकिड़ी एडोलिसेंस एज थी अचे, उहा एडोलिसेंस जेका एज आहे असांजी, उहा 12 साल खां वठी शुरू थिए थी छोकिरीअ जे लाइ ऐं टिल द एज ऑफ द 49 ईयर्स, उन ताईं उहा औरत माउ यकीनन ठहंदी जॾहिं शादी थींदी उनजी। ऐं उन माउ ठहण जे दौरान, माउ ठहण खां पोइ ऐं अॻिते उन में जेके बि उनखे मसइला थियनि था, मसाइल थियनि था, उन्हनि सभिनी खे अगरि असां चऊं त उहा रिप्रोडक्टिव असांजी हेल्थ आहे। उन में तव्हांजो पूरो असांजो पेल्विस थो अची वञे, असांजो छातीअ जो अमल आहे, उन सां गॾु असांजे हार्मोन्स आहिनि, इहो पूरो जेको अमल आहे उन में इहो रिप्रोडक्टिव ऑर्गन्स ऐं रिप्रोडक्टिव प्रोसेस ऐं रिप्रोडक्टिव एज, इहो सॼो करे मिली करे असांजो रिप्रोडक्टिव हेल्थ में थो अचे। हाणे मसइला अगरि तव्हां चओ था त असांजा एडोलिसेंस एज खां वठी कहिड़ा आहिनि ऐं जंहिंजे करे असांजो मेटरनल मोर्टिलिटी वधियलु आहे, माना शरह अमवात जेका माउनि जी आहे। हिन वक़्तु पाकिस्तान में जेको असां वटि PDHS सर्वे आयो हो 2006-07 में, उन में इहो हो त पाकिस्तान में टोटल जेके शरह अमवात आहे असां वटि, उहा आहे 276, पर सिंध में हुई 314, यानी कि 1 लख ते 314 माइरियूं मरनि थियूं ड्यूरिंग प्रेगनेंसी, यानी कि मेटरनल मोर्टिलिटी, नालो ई हुनजो मेटरनल मोर्टिलिटी आहे। त जेका औरत मोर्टिलिटी में वञे थी त उहा यकीनन प्रेगनेंसी जे पहिरें ॾींहं खां वठी टिल द एंड ऑफ द लेबर ऐं पोइ उन खां 40 डेज़, इहो पूरो जेको हिकिड़ो पीरियड आहे उन में अगरि औरत मरे थी त उनखे असां उनजी मेटरनल मोर्टिलिटी था चऊं। ईअं न त को औरत पेट सां एक्सीडेंट में मरी वई त असां हुनखे मोर्टिलिटी चवंदासीं, पर पंहिंजे उन हमल जे दौरान, उन प्रेगनेंसी जे दौरान अगरि का औरत गुज़ारे थी वञे त हुनखे असां मेटरनल मोर्टिलिटी में था खणी अचूं। त इन जा मसइला, ऐं यकीन कयो इहे मसइला असां वटि अंडर द टेबल, देयर इज़ अ सीरीज़ ऑफ द काज़िस, त भई छो ईअं थिए थो।
कहिड़ियूं बीमारियूं मूंखे थोरो ॿुधायो, मां थोरो क्लियर कयांसि त जॾहिं प्रेगनेंसी थिए थी या जॾहिं कंहिं लेडीज़ खे हमल थिए थो त उन दौरान माना पहिरें ॾींहं खां वठी ॿार पैदा थियण जी 40 ॾींहं ताईं कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं? जी, अच्छा, अगरि तव्हां एडोलेसेंस खां वठी अचो त असां वटि जेको सिंध में असांजो रवाजु आहे त असांजो नियाणियुनि ते घटि तवजो आहे, छोकिरनि ते वधीक तवजो आहे। त उन में छोकिरियुनि खे यकीनन उहा ग़िज़ा नथी ॾिनी वञे जेका हुनजी ग़िज़ा नीड आहे। भई अंडा बि न खारायो, मच्छी बि न खारायो, गोश्त बि न खारायो। अगरि इहे प्रोटीन जूं डेफिशिएंसी जॾहिं जेके छोकिरीअ में थियनि थियूं त माना सम्झो उहे माइक्रो डेफिशिएंसीज़ में कन्वर्ट थी वञनि, पोइ उहा ॿार ॾियो। असां वटि ॻोठनि में तव्हांखे ख़बर आहे 18 साल खां पहिरीं 14 साल जी उमिरि में शादी जेकी चइजे, यानी कि मैरिज बिफोर द 18 इयर्स, ऐं उन खां पोइ मेल न्यूट्रिशन उन ॿार ॾींहं जी, ऐं उन खां पोइ उहा चेंज थी वञे क्रॉनिक मेल न्यूट्रिशन में। अगरि शादी थी वञे थी मल्टीपैरिटी, ॿार हिकु ॿार, ॿियो ॿार, टियों ॿार, एटलीस्ट 10 ॿार, 12 ॿार, हिकिड़ी प्रेगनेंसी में औरत रिकवर नथी करे त ॿियो ॿार हुनजे पेट में आहे। यानी कि इहा मल्टीपल जेके माइक्रो डेफिशिएंसीज़ आहिनि न, उन माइक्रो डेफिशिएंसीज़ में जेको अवल नंबर ते असां वटि डेफिशिएंसी थिए थी उहा थी थिए आयरन जी। उहो पोइ था असां हुनखे चऊं एनीमिक मदर्स। उहे जेके हिन वक़्तु 62% ऑफ द टोटल पॉपुलेशन ऑफ द सिंध प्रोविंस, 62% माइरियूं जेके अथव उहे एनीमिक आहिनि, माना उन में आयरन जी घटिताई। अच्छा, इन जो सबबु खाधो आहे? उनजो सबबु उनजा कई सबब आहिनि। ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायो मल्टीपैरिटी, यानी कि ॿार तमामु घणा ॿार, फैमिली प्लानिंग ते कोई अमल न करणु, उन खां पोइ औरत जी उहा अहमियत नाहे। उन में जेको असां वटि अहसासु आहे न, ऐं जेको औरत जे लाइ हिकिड़ी एजुकेशन असां सोचूं, उन जी खाध खुराक लाइ सोचूं, उन जा हक़ूक़ सोचूं, इन में उन औरत खे इहो सभु कुझु थिए थो। ऐं ॿियो इहो आहे त लिटरेसी, आयरन डेफिशिएंसी एनीमिया खां अलावा अगरि औरत फॉर एग्ज़ाम्पल लेबर में वञे थी न त पोइ उनखे छा थींदो, पोस्टपार्टम हेमरेज, उनखे एंटीपार्टम हेमरेज, उनखे प्री एक्लेम्शिया, उनखे एक्लेम्शिया, उनखे सेप्सिस। देयर द सीरीज ऑफ द काज़ेस। ऑब्वियसली शुगर थींदी आहे, पर शुगर इन त नाहे त माण्हू खे मारे थी छॾे, पर हे जेके आहिनि न काज़ेस जेके औरत खे मारण जा सबब थियनि था, उन में एनीमिया इज़ अ लीडिंग कॉज। उन एनीमिया जे करे छा थो थी वञे, यूट्रस एटोनिक थो थी वञे, ऐं उन में मल्टीपैरिटी जो वॾो फैक्टर आहे त जॾहिं यूट्रस एटोनिक थो थी वञे त PPH थो थी वञे औरत खे। ऐं PPH जा सबब बि तमामु घणा आहिनि। अगरि असां मेडिकल पॉइंट ऑफ व्यू सां अचूं त पोइ उन में त टीयर आहे, हे आहे, हो आहे, पर जेको ॻोठनि में हिन वक़्तु जेको फिगर्स ऐं फैक्ट्स ॿुधाइनि था, PPH असां वटि तमामु घणो आहे। उन जे करे औरत APH अगरि थिए, माना एंटीपार्टम हेमरेज, उन में ईअं हूंदो आहे त औरत खे पहिरियों ॿारु हूंदो आहे, पोइ पुठियां हुनजी प्लेसेंटा हूंदो आहे, जंहिंखे असां अवल नाल बि चवंदा आहियूं, जंहिंखे असां ओर बि चवंदा आहियूं सिंधीअ में। पर हिन में डिफरेंट थो थी वञे त APH में पहिरियों प्लेसेंटा हूंदो आहे, डिग्रीज़ हूंदियूं आहिनि, फर्स्ट, सेकेंड, थर्ड, फोर्थ, ऐं पोइ ॿारु हूंदो आहे। त उहा बि औरत लाइ हिकिड़ो तमामु ख़तरनाक थिए छा थो, अगरि उहा माई मल्टीपैरिटी आहे, 9 ॿार आहिनि, 10 ॿार सां पेट हुनखे थिए थो ऐं उनखे APH आहे, त उहे औरतूं पंहिंजे सिहत जे मर्कज़ ते एंटीनेटल केयर जे लाइ कोन थियूं वञनि, जेको ॾाढो नथियूं वञनि। इन जो सबबु ज़ाहिर आहे उनखे ॼाण न हूंदी या सिहत जी सहूलियत का वेझी न हूंदी। पर मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त जॾहिं हमल जे दौरान हिकु औरत घणा दफ़ा कंहिं डॉक्टर वटि वञे, केतिरा दफ़ा चेकअप कराए, कहिड़ियूं शयूं चेक कराए? बिल्कुलु, ॾाढो सुठो सुवाल तव्हां डॉक्टर वाहिद इहो कयो आहे। त हिकिड़ी हाणे अॻे हूंदो हिकिड़ो प्रोटोकॉल WHO जो, त तव्हां एटलीस्ट 2 एंटीनेटल थियणु खपनि। हाणे थी विया उन खां पोइ 4 एंटीनेटल। हाणे WHO चवे थो, पोएं साल जी ॻाल्हि आहे, त एटलीस्ट 8 एंटीनेटल केयर थियणु खपनि। बिल्कुलु वञे ऐं मैंडेटरी वञे ऐं ज़रूरु वञे। इहो हाणे पैगाम कीअं आहे त भई मर्दनि ताईं, इनलॉस ताईं, ससु ताईं, ॿियो घर जे भातियुनि ताईं, माउ पीउ ताईं, त तव्हांजी अगरि औरत प्रेगनेंट थिए थी त चाहे उहा बराड़ी जी औरत हुजे, चाहे उहा शहर जी औरत हुजे, छो जो औरत आहे, उन जा बेसिक ऐं फाउंडेशन सभु हिकु जहिड़ा आहिनि ऐं उनजा हक़ूक़ बि हिकु जहिड़ा आहिनि। ॻाल्हि अचे थी त भई पॉवर्टी आहे, गुरबत आहे, त असां नथा वञी सघूं, अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे। अगरि तव्हां सरकारी अस्पतालनि में वञो था त तव्हांजो एंटीनेटल उते प्रॉपर थिए थो, फ्री में थिए थो, ऑब्वियसली बिल्कुलु फ्री। ऐं उन खां पोइ ख़बर अथव एंटीनेटल 4 अगरि असां चऊं था त हाणे थियणु खपनि। ऐं हाणे सिंध गवर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट
4 एंटीनेटल खे कैप्चर करण जे लाइ DHIS जेको असां चवंदा आहियूं डिस्ट्रिक्ट हेल्थ इंफॉर्मेशन सिस्टम उन में बि मेंशन थी वियो आहे त औरत खे तव्हां इंसिस्ट कयो त अॼु तूं एंटीनेटल कराइण आई आहे, हाणे तोखे सेकेंड टाइम बि अचिणो आहे, हाणे तोखे थर्ड टाइम बि अचिणो आहे, हाणे तोखे फोर्थ टाइम, उनजो टाइम पीरियड डॉक्टराणी पाण डिसाइड कंदी। छो जो अगरि उहो सेकेंड ट्राइमेस्टर में थी अचे फॉर एग्ज़ाम्पल त हुनखे केतिरो जल्दी 4 एंटीनेटल ते अचिणो आहे। उन जे करे स्क्रीनिंग थी थिए औरत जी, त उनखे का बीमारी त कोन्हे, डायबिटिक त कोन्हे, ट्यूबरक्लोसिस त कोन्हे, उनजो एंटीपार्टम हेमरेज में त न हली वेंदी, APH त नाहे, उनजो हाई ब्लड प्रेशर त नाहे, उनखे प्रोटीन त नथी अचे पेशाब में, ऐं उनखे आयरन डेफिशिएंसी त नाहे जेको मेन काज़ आहे। अच्छा, ॿार जेको पेट में आहे उनखे ॾिसण लाइ अल्ट्रासाउंड वग़ैरह बि कंदा त उनजी पोजीशन छा आहे? सभु अल्ट्रासाउंड थिए थो अॼुकल्ह त असां वटि हर हॉस्पिटल में अल्ट्रासाउंड मौजूदु आहे, जेको असांजी पब्लिक सेक्टर जूं हॉस्पिटल्स आहिनि, ऐं डॉक्टरनि खे अल्ट्रासाउंड करण बि अचे थो। मुश्किल बि कोन्हे। हाँ बिल्कुल, एडो मुश्किल भी कोन ना मुश्किल भी ना है यो मुश्किल भी। भाई ये सवाल ता है ना पूछा था उनमें वो बार जी पोजीशन भी दिसंदा। बिल्कुल, हर शे बार जी लाए केड़ी आ, बार जो वर्टेक्स प्रेजेंटेशन आ, लाए भी प्रेजेंटेशन भी, हाने के सिंधी में अगर सा चाहूं त बार जी पोजीशन माने उन केड़ी हालत में आ अंदर, बार केड़ी हालत में है, खराब हालत में तो कोने जो उनके बेहतर करे सके जे उन पैदाइश में का तकलीफ थी। अच्छा दस मैं थोड़ो अन्या वधिक विदेश ता जरे MNCH में त कम्युनिटी मिडवाइफ वडो कड़ो केडर ता जो सजी सिंध में ता मुतारफ कराया जो गुठन में वार्ड में से मौजूद उन डॉक्टरानी भी ता जो बिल्कुल त उए किए काम कंदी हो या उए आम मानू के किए फायदो पहुंचाई थोड़ो उनन जे बारे में असानी मानन के बुधाई। जी डॉक्टर भाई ॾिसो असां वटि उन वक्त असां गैप्स जॾहिं आइडेंटिफाई कयासीं न त असांखे गैप्स में सभ खां वॾो गैप असांजो अचे पियो HR जो, त ह्यूमन रिसोर्स कोन्हे असां वटि डॉक्टराणियूं न आहिनि, असां वटि उनजो सपोर्टिंग स्टाफ न आहे। पर हाणे त वी आर द ब्लेसिंग विद द चीफ मिनिस्टर साहब एंड द आवर मिनिस्टर एंड आवर सेक्रेटरी पेचो साहब, त उन्हनि एॾो सोचो जो 6000 हाणे तव्हां ॾिसो असांजे पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू डॉक्टर्स अची विया आहिनि, ऐं उहे अची विया आहिनि ऐं कम बि उन्हनि शुरू करे छॾियो आहे। तव्हांजे MNC थ्रू डॉक्टराणियूं आहिनि 150 डॉक्टराणियूं 150 कम्युनिटी मिडवाइफ केतिरियूं हिन वक़्तु 4,500 पास करे छॾियो आहे छोकिरनि जेके कम कनि पे फील्ड में, ऐं उन मूं जेको प्रॉपर वे में कम कनि थियूं तक़रीबन 2.5 खां 3,000 कम कनि थियूं। इहो फ़ाइदो पहुचे पियो, इहो तमामु घणो फ़ाइदो आहे, छो जो डोर स्टेप ते तव्हांजे मोहल्ले में तव्हांजे ॻोठ में हिकिड़ी कम्युनिटी मिडवाइफ वेठी आहे, ऐं तव्हां जॾहिं एंटीनेटल पहिरीं कराईंदा दाई वीचारे खे एंटीनेटल जी त ख़बर न हूंदी न, त इन हमल जे दौरान मुआइनो करणु खपे। हाणे हिकिड़ी कम्युनिटी मिडवाइफ हिकिड़े ई पंहिंजे मोहल्ले में जॾहिं वेठी आहे त उहा एटलीस्ट 2 खां 3 दफ़ा औरत खे ॾिसे थी ऐं स्क्रीनिंग करे थी, माना हुन ब्लड प्रेशर ॾिठो, हुन PA कयो, ॾिठईं त भई उनजा ॿार उन ग्रो सां ग्रो करे थो या नथो करे, ऐं नंबर 3 उनखे कोई यूरिन जी प्रॉब्लम आहे या उनखे कोई चक्कर था अचनि, कोई अंधेरो थो अचे अखियुनि जे अॻितो, त हुनखे रेफर कंदी। रेफर करण सां करीबी मर्कज़ ते कंहिं डॉक्टर में त डॉक्टर अञा वधीक थोरो इन्वेस्टिगेट कंदी। अगरि उहा डॉक्टर सम्झे थी त मूंखां बि हाणे ॻाल्हि वधीक चढ़ियल आहे त उहा टर्शरी केयर हॉस्पिटल में थी मोकिले, त यानी कि जेका मां मरंदी, यानी कि फॉर एग्ज़ाम्पल अगरि इहा मां 4 दफ़ा या 2 दफ़ा एंटीनेटल लाइ न अचे त यकीनन उन ॻोठ में मरी वञे हा, उन्हनि जी तकलीफ़ खे दूर करण लाइ कम्युनिटी मिडवाइफ हिन वक़्तु पंहिंजे प्रॉपर सेंटर ते वेही कमु थी करे पई। त इहो हिकिड़ो फ़ाइदो थियो आहे हाणे कम्युनिटी लेवल ते, यानी कि असांखे विलेजिस लेवल ते त कम्युनिटी मिडवाइफ्स कमु करनि थियूं पयूं, ऐं ॿियो इहो फ़ाइदो थियो आहे त असांजो HR वधी वियो, ज़ाहिर माण्हू असांखे जेके हेल्थ प्रोवाइडर वधी विया तव्हां वटि त उहे वञनि था गाइड बि कंदा। अच्छा दादा थोरो हिन में वेंदासीं, तव्हां मदर जो त ॿुधायो त बि हेतिरो असांजे नंढड़ा ॿारनि जा बि अमवात थियनि था, उनजे संभाल जे लाइ बि तव्हां कमु कयो त उन्हनि खे कुझु बहितरी आई आहे उन में? जी जी डॉक्टर भाई तव्हां ॾिसो असां चवंदा हुआसीं जेको असांजा इंडिकेटर आहिनि हाणे सिंध जा हिन वक़्तु चाहे पाकिस्तान जी ॻाल्हि कयो त उन में मेटरनल मॉर्टिलिटी सिंध जी जेका हुई सा हुई 314 मां तव्हांखे ॿुधाई का घटिया, ऐं उन में हाणे उन्हनि जी छो जो सर्वे न थियो आहे, छो जो वॾी सैंपल साइज़ खपे उन में। हाणे उन में WHO यूनिसेफ ऐं असांजी पॉप काउंसिल मिली करे हिकिड़ी स्टडी कई त उन में आयो आहे सिंध जो ऑलमोस्ट 170 ताईं, माना कुझु घटियो आहे, तमामु सुठो कुझु फ़र्क़ु पियो। नियोनेटल जेको आहे न, जेको ॼावल जेको नौज़ाइदा ॿार हिकिड़े महीने जे अंदरि उन में को डेंट न आयो आहे, उहो ॿार ओतिरो जो ओतिरी उनजी मोर्टिलिटी आहे, जॾहिं के ॿियनि मुल्कनि में तमामु नियोनेटल घटि। उनजो सबबु छा आहे? उनजो सबबु हिकिड़ो न मुंहिंजे ख़्याल में उनजो सबबु मेलन्यूट्रिशन आहे मदर में। बिल्कुलु क्रॉनिक मेलन्यूट्रिशन माउ में थी 10 ॿार हुन माईअ पैदा कया त उनजो जेको उहो ॿारु हूंदो जेको नियोनेटल डेथ में वञे थो उहो यकीनन या अंडरवेट हूंदो, पंहिंजी 2.5 kg खां घटि हुनजो वज़न हूंदो, या प्रीमेच्योर ॿारु ॼमी पवंदो, यानी कि 7 महीने या 8 महीने, छो जो माउ में हिकिड़ी इहे सॼियूं शयूं अचनि थियूं माउ खां,
ऐं अगरि माउ में कोई मसइलो आहे ॾाढो घणो क्रॉनिक मेल न्यूट्रिशन आहे प्रॉपर खाधो न आहे ऐं माउ सफ़ा लेबर क्लास आहे ॾाढो घणो कमु थी करे हेवी कमु थी करे ऐं उनखे इहा एजुकेशन आहे 8 ॿारनि जी मानी बि पचाइणी आहे ऐं मुड़ुस जा मतिलबु नखरा नाज़ बि खणणा आहिनि उनजा उनखे बि अटेंड करिणो आहे ऐं प्लस उन्हनि जे ॻोठाणनि जो तव्हां कम जो तरीक़ो ॾिसो शहरनि में डिफरेंट कंडीशन्स आहिनि त हिकिड़ी माउ प्रेगनेंट थिए थी त उनजा ॾाढा उनजी तमामु घणी शयुनि खे ॾिठो थो वञे लुक आफ्टर थो कयो वञे उनजे आराम जो टाइम उनजे खाधे जो टाइम पर ॻोठनि में इहा शइ कोन्हे वेरी वेरी डिफरेंट पर ॻोठनि में त न आहे न हिकिड़ी माउ वीचारी मानी बि पचाईंदी घर खे बि साफ़ु कंदी ॿाहिरि लावारो बि करणु वेंदी कपिड़ा बि धोईंदी माना उनखे न आराम जो टाइम आहे न उनखे प्रॉपर उहा खुराक आहे न उनखे प्रॉपर जेको आहे सो का काउंसलिंग आहे न उनखे प्रॉपर पंहिंजे पेरेंट्स बिल्कुलु मां इहो ई सोचींदी आहियां त उनजे लाइ असां जेके जीअं सेंसिटाइज़ेशन था कयूं न जेका लोकल लेवल ते जेको सेंसिटाइज़ करणो आहे न माण्हुनि खे उन में मदर ग्रुप्स आहिनि पोइ लेडी हेल्थ वर्कर जूं जेके असांजी छोकिरियूं आहिनि आर काउंसलर्स उहे लेडी हेल्थ वर्कर जो यानी कि बुनियादी फ़र्ज़ ई इहो आहे त उहा उते पंहिंजे ॻोठ में काउंसलिंग करे काउंसलिंग जे लाइ हुन वटि 9 खां 12 हिकिड़े शयुनि जो सेट आहे फैमिली प्लानिंग ते काउंसलिंग करे एंटीनेटल ते करे प्रेगनेंसी ते करे न्यूट्रिशन ते करे वैक्सीनेशन ते करे जे सीरीज़ ऑफ द थिंग्स त उनखे इहा पंहिंजे इलाइक़े में वञी उन औरतुनि खे मर्दनि सभिनी खे गाइड कंदी करे थी पर हाणे अॼुकल्ह छा आहे त उनखे थोरो बर्डन इहो वधीक आहे त पोलियो जे करे वधीक पर इट्स अ टोटली द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द लेडी हेल्थ वर्कर एंड इवन द कम्युनिटी पीपल एंड इवन द टीचर्स ऐं असांजा रिलीजियस जेके लीडर्स आहिनि उहे ऐं इहे माण्हू सम्झनि पर इलाइक़े में जेके हेल्थ डॉक्टर उन्हनि जो बिल्कुलु उन्हनि जो लेडी डॉक्टर हुजे LHV हुजे नर्स हुजे ड्यूरिंग एग्ज़ामिनेशन अगरि एग्ज़ामिनेशन करे थी कंहिं औरत जो पर हुनजो बुनियादी फ़र्ज़ इहो आहे डॉक्टर जो काउंसलिंग करे उनखे त बाबा तोखे 8 ॿार आहिनि त भाई महिरबानी करे फैमिली प्लानिंग कर माने उनखे मदद करे बाक़ी जेके डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे ॾाढी ज़बरदस्त मां ॿार जे सिहत जे हवाले सां त अञा वधीक इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पर वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्फ़े जो ऐं नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो वेलकम बैक नाज़रीन पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो अचो त पंहिंजे महिमान डॉक्टर साहिब जन बदर असां सां गॾु आहे डॉक्टर साहिब वक़्फ़े सां पहिरीं तव्हां ॾाढो तफ़सीली असांखे ॿुधायो त हिकिड़ी माउ जॾहिं हमल सां हूंदी आहे त उनखे कहिड़ा कहिड़ा ख़्यालु करणु घुरिजनि डॉक्टर ॾे 8 दफ़ा वञे पंहिंजे ख़िज़ा जो ख़्यालु करे उनजे घर वारनि जो बि इहो फ़र्ज़ु आहे त उनजो ख़्यालु कनि त जीअं उहो सिहतमंद रहे ॿार बि सुठा पैदा थियनि ऐं उन में उनखे जेकॾहिं का तकलीफ़ आहे त फ़ौरन डॉक्टर ॾे वञो पर थोरो मां अॻिते ईंदुसि तव्हां माशाल्लाह हेल्थ डिपार्टमेंट तमामु वॾो कमु बि कयो हाणे बि उन सां गॾु आहियो CM खां वठी सेक्रेटरी हेल्थ मिनिस्टर तव्हांजो पर पब्लिक में तमामु सॼी सिंध में पर सॼे पाकिस्तान में सरकारी अस्पतालूं मौजूदु आहिनि उनजे बावजूदि बि प्राइवेट पार्टनरशिप जी तव्हांखे ज़रूरत छो पई हा इहो ॾाढो सुठो सुवाल आहे डॉक्टर वाहिद छो त डॉक्टर त कमु कनि पिया न बिल्कुलु असांजा डॉक्टर बि कमु कनि पिया ऐं मां तव्हांखे थोरी नंढी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां सॼी दुनिया में इहो आहे त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हुजणु खपे ऐं यकीनन रिफॉर्म्स आफ्टर द डेवल्यूशन जॾहिं असांजी डेवल्यूशन थी 2012 खां पोइ त उन में कुझु रिफॉर्म्स आणा हुया त भई अगरि कमु बहितर तरीक़े सां नथो थिए छो जो अक्सर तव्हां ॾिसंदा हूंदव न पब्लिक सेक्टर जो हॉस्पिटलनि जी तव्हां ईंदी शिकायतूं त भई BHU ते असांखे दवा नथी मिले डॉक्टर मौजूदु न आहे हाणे BHU तव्हां ॾिसो पी पेछाए वठनि न मां उन ते ईंदुसि त छो पर छो ज़रूरत पई इहा ज़रूरत इन करे इहो रिफॉर्म जे करे ज़रूरत पई त अगरि असांजो डॉक्टर या असांजी प्रॉपर्टी त गवर्नमेंट जी आहे यकीनन गवर्नमेंट जो आहे उनजो कस्टोडियन गवर्नमेंट आहे ऐं ओनरशिप गवर्नमेंट जी आहे पर मैनेजमेंट जेका हुई न उहा जेका कंट्रोल न पई थिए कुझु इन करे उन जी ज़रूरत पई त बहितर खां बहितर कमु थियणु खपे छो जो जॾहिं प्राइवेट खे वेंदो त प्राइवेट जो सोटण जो एंगल कुझु डिफरेंट आहे
ठीकु आहे। ऐं गवर्नमेंट जी जेका असां ईअं खणी चऊं त भई चवंदा आहियूं त थोरी सी सुबुह जो माण्हू डॉक्टर चवंदा त असां वेंदासीं, मंझंदि जो घर मोटींदासीं, आन काल हूंदासीं। अच्छा मूंखे थोरो गाइड करियो त कंहिं ज़माने में PPH खे कुझु BHU ॾिना विया जेके शायदि सिंध में अञा बि हलनि था। इन खां अलावा हिन वक़्तु ॿिया जेके वॾियूं अस्पताल आहिनि उहे बि कंहिंखे ॾिनियूं वियूं आहिनि? ॿियो केरु कमु पियो करे हिन वक़्तु सिंध में? जी डॉक्टर वाहिद, हाणे एक्चुअली PPH वटि त सॼे बेसिक हेल्थ यूनिट्स हुआ न असांजा, काफ़ी अर्से खां कमु कनि था एज़ अ कंपनी, ऐं माशाल्लाह उन सां बहितरी बि आई आहे। अच्छा ठीकु आहे। ऐं ॿियो उन खां पोइ सोचियो वियो त रूरल हेल्थ सेंटर्स, अच्छा जेके वॾियूं अस्पतालूं जेके उन खां बेसिक खां जेको मथे जेको असांजो कैडर आहे रूरल हेल्थ सेंटर्स, इहे बि ॾिना वञनि। पोइ उन में हाणे जेके सेंटर्स आहिनि उहे IHS वटि आहिनि। IHS आहे इंटीग्रेटेड हेल्थ सर्विसिस, सॼे सिंध जा? सॼे सिंध जा 111 टोटल फैसिलिटीज़ आहिनि जेके साइन थियूं आहिनि विद IHS सां, त तव्हां उन जी मैनेजमेंट खे बहितर खां बहितर कयो। बाक़ी सिस्टम सरकारी आहे? बाक़ी पैसा सरकार जा आहिनि, अस्पताल बि सरकार जी, अस्पताल सरकार जी आहे। माशाल्लाह HR जेको ह्यूमन रिसोर्स आहे उहो बि सरकार जो आहे। पर उन में छा हो त जीअं असां गैप्स जेके हुया सरकार जे अंदरि, जीअं इहे खणी मां चवां थोरो त जेके पैरामेडिकल स्टाफ या जेके डॉक्टर हुते कमु न कंदा उन्हनि ते नज़रदारी, न उन्हनि ते नज़रदारी बि, पर उन में कुझु गैप्स, जीअं हाणे असां चऊं था त हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर आहे उन जी फेस लिफ्टिंग करणु, या उन जे लाइ जेके असांजा प्रोसीजर्स जेके आहिनि गवर्नमेंट जा उहे ॾाढा ॾिघा आहिनि, उन में टाइम थो ज़ाया थी वञे घणो। त अगरि इहो प्राइवेट सेक्टर वटि आहे त पोइ प्राइवेट सेक्टर उनखे फ़ौरन अपलिफ्ट थो करे। अगरि HR न आहे हुते, सपोर्टिंग स्टाफ न आहे, डिस्पेंसर न आहे, टेक्नीशियंस न आहिनि, वार्ड बॉय न आहिनि, स्वीपर्स न आहिनि, त उहा प्राइवेट कंपनी घटिताई आहे। त IHS वटि जीअं हाणे RSC आहिनि त उहो फ़ौरन एडवर्टाइज़ करे फ़ौरन उन्हनि खे उन ॾिघे प्रोसीजर जे बजाए नंढे प्रोसीजर में खणी था अचनि ऐं उते रखनि था, ताकी HR जो मसइलो बि फ़ौरन हल थी वञे, ताकी इंफ्रास्ट्रक्चर जी रिपेयर आहे, माइनर रिनोवेशन आहे, उहो बि जल्दी थी वञे। टियों सप्लाइज़ मेडिसिन्स। नंबर 4 जेको आहे मॉनिटरिंग। नंबर 5 जेको आहे देन ऐं देर फ़ैसिलो करणु, हायर फायर फ़ौरन उन्हनि जे हथ में आहे। अच्छा जेको हिते स्टाफ खणनि था इहे प्राइवेट वारा, उहो सॼो कॉन्ट्रैक्ट ते हूंदो? बिल्कुलु कॉन्ट्रैक्ट, प्योरली कॉन्ट्रैक्ट। भले डॉक्टर हुजे या डिस्पेंसर हुजे, पैरामेडिक हुजे, कोई कॉन्ट्रैक्ट जेको असांजो स्पेशल कार्डर जो डॉक्टर हुजे। हाणे उन्हनि जे अचण सां असांखे फ़ाइदो इहो थियो आहे त जिते जिते असांजा वॾा गैप्स आहे उहे फिल थी विया आहिनि। जिते असांजी OPD 200 हुई न, IHS जी इंटरवेंशन थियो, लाड़काणे खां शुरू थियूं, लाड़काणे जूं 25 फैसिलिटी पहिरियों उन्हनि वटि आयूं। उन इंटरवेंशन जे करे जिते 200 जी OPD पर डे हाणे 500-600 थी वई आहे। नओं देर में कॾहिं सीज़र न थियो पंहिंजी ज़िंदगी में, हुते सीज़र धड़ाधड़ पिया थियनि। ॾाढी ख़ुदा बख़्श ॾिसो उते जेको आहे सो पूरी फैसिलिटीज़ आहिनि, डायग्नोस्टिक सेंटर पियो हले, OPDs पिया हलनि, नॉर्मल डिलीवरीज़ बि थियनि, FCPS डॉक्टराणियूं उते वेठियूं आहिनि। मतिलबु उहे डॉक्टर तव्हां उतां ई हायर कयो था? उहे बिल्कुलु जेके स्पेशलिस्ट आहिनि, बिल्कुलु जिते गैप आहे असां उतो ई हायर कया आहिनि, उतो ई। ऐं उन खां पोइ उन्हनि डॉक्टरनि खे चयो आहे हुते ई कमु कंदा, पंहिंजे जेको सेंटर उनखे ॾिनो वियो आहे। ऐं असां चाहियूं था त कुझु सेंटर्स अहिड़ा हुजनि जेके सिंध में 24/7 हलनि, यानी कि 24 कलाक राउंड द क्लॉक सर्विसिस ॾियनि। तव्हां नओं देरो वञो अच्छा मां थोरो हटी करे मुखालिफ़, कुझु माण्हुनि जो चवणु आहे या डॉक्टरनि जो चवणु आहे त भई जॾहिं सरकार हलाए थी त पोइ प्राइवेट वारनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? छा असांजा सरकारी डॉक्टरनि में इहे सलाहियतूं न आहिनि? न डॉक्टर साहब, बिल्कुलु सलाहियतूं आहिनि, छो न आहिनि। डॉक्टर असांजा उहे ई आहिनि, साॻा ई आहिनि, सही था चओ। पर ॾिसो जॾहिं उहो प्राइवेट सेक्टर में था अचनि त उन्हनि जी जेका मॉनिटरिंग आहे न, उहा वधीक सुठी थी थिए। उहा मॉनिटरिंग माना सम्झो बायोमेट्रिक्स ते बि मॉनिटरिंग आहे, माण्हू बि 24 कलाक उन्हनि जे मथां हिकिड़ो मौजूदु आहे त वाक़ई हिन कमु कयो या न कयो। ऐं नंबर 3 इहो आहे त उनजो डेटा कलेक्शन आहे, ऐं उन्हनि जी मंथली जेका पघार थी वञे उन ते सज़ा जज़ा बि मौजूदु आहे। हिते असां वटि इहो आहे त डॉक्टर जॾहिं हिकु दफ़ो असांजो अचे थो त उते ॾिसो हिकिड़े ॻोठ जा माण्हू आहियूं, कुझु रिश्तेदारी बि निभायूं था, ख़्याल बि कयूं था, कुझु कवर बि आहे। त असां जेको एज़ अ MS मां जेको एक्सप्लेनेशन ॾियां या मां जेको क़दम खणी सघां त मां मुरवत में उहो नथो खणी सघां। पर हे जेको प्राइवेट सेक्टर जेको आहे न, उन्हनि जी अखि त पोइ ईगल आहे न, उहो फ़ौरन उन्हनि शयुनि खे ॾिसी करे पोइ चवनि था बाबा असां वटि तव्हांखे हिकु एक्सप्लेनेशन ॾिनीसीं, ॿी एक्सप्लेनेशन ॾिनीसीं, टी ॾिनीसीं, अगरि तव्हां कमु नथा करणु चाहियो त नाउ यू आर रिलीव फ्रॉम योर ड्यूटीज़, रिपोर्ट टू द गवर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट, उहे तव्हांखे भली जिते बि रखनि। अच्छा मूंखे थोरो ॿुधाए त जेको हाणे तव्हां IHS जो ज़िक्र कयो त इन्हनि जूं कहिड़ियूं ज़िमेदारियूं आहिनि? त उते जीअं त तव्हां ॿुधायो बि असां 5 के ज़िमेदारियूं आहिनि। छा जेके ड्रग्स अचनि थियूं, छो त असर जेका शिकायत आम माण्हू असां वियासीं त दवा कोन मिली, डॉक्टर असांखे पर्ची ॾेई या डॉक्टर कोन हो,
या असां वैक्सीन कराइण वियासीं त वैक्सीनेटर कोन आम शिकायतूं इहे ई आहिनि तव्हां बि ॻोठनि में कमु कयो आहे त भई सरकारी अस्पताल में असांखे इहा प्रॉब्लम आहे त हाणे जॾहिं इहा प्राइवेट पार्टनरशिप आई त इन्हनि प्रॉब्लम खे कीअं हुननि सॉल्व कयो उन्हनि ईअं मां तव्हांखे ॿुधायो न हायर फायर जीअं आहे त बाबा असांखे जल्दी सां माण्हू खणणा आहिनि वॾनि ॾिघनि प्रोसीजर जे थ्रू न आहे वञिणो ऐं उन में माण्हू अची विया जेको वॾो गैप हो हाणे 24 कलाक कमु करिणो हो त असांखे 3 स्वीपर पिया खपनि जे असांखे 3 जेको आहे सो डॉक्टर पिया खपनि त असां फौरन उहे IHS खणी उहे डॉक्टर मौजूदु आहिनि उहे डॉक्टर पंहिंजे टाइम ते IHS उनखे फौरन रखी छॾियो पैरामेडिक खे रखी छॾियो ईअं मां तव्हांखे ॿुधायां ठठो सिजावल मर्फ वटि आहे कहिड़ियूं कंपनियूं हिते मर्फ आहे हैंड्स थो कमु करे ऐं इंडस जेका आहे सा बदीन में थी कमु करे DHQ बदीन हाणे तव्हां ॾिसो न बदीन जे DHQ जी मुख़्तलिफ़ कुझु कंडीशन आहे हिन खे तमामु इन खां अलावा ॿिया बि कया आहिनि ऑब्वियसली देयर आर मेनी पीपल दे आर वर्किंग एज अ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में IHS असां वटि छो जो सभ खां वधीक फैसिलिटीज़ हिन वक़्तु PPHI वटि ऐं उन खां ॿिए नंबर ते हिन वक़्तु जेको आहे सो थोरियूं कुझु फैसिलिटीज़ वधीक जेके IHS वटि आहिनि हैंड्स वटि आहिनि इंडस वटि आहिनि त हाणे मिली जुली डिफरेंट अच्छा मूंखे थोरो इहो ॿुधायो त जेके सरकारी डॉक्टर हुते मौजूदु आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं ॾिसंदा आहियो हिकु त तव्हां पाण रखिया कॉन्टेक्ट ते जेके ज़रूरत पई IHS वारनि खे त भई हिते मूंखे डॉक्टर जी ज़रूरत आहे हिकु ॿिनि जी या असांखे हेल्थ प्रोवाइडर जी ज़रूरत आहे उहे त तव्हां रखिया पर जेके ऑलरेडी डॉक्टर हुते कमु पिया कनि उन्हनि खे कीअं तव्हां वॉच कयो था उनखे कीअं था इहे प्राइवेट वारा ॾिसनि उन्हनि जो बि सेम आहे टाइमली अचणु यानी की इन ऐं आउट जो टाइम आहे ऐं उन खां पोइ सर्विसिस जेके हुनजे हवाले अगरि फॉर एग्ज़ाम्पल जेका हिकिड़ी डॉक्टर आहे उनखे OPD करणी आहे त उहा पूरी करणी आहे उहा OPD सुबुह जो स्टार्ट थींदी 9 बजे यकीनन उहा 2 बजे ख़तमु थींदी लेबर रूम में डॉक्टरनी 24 कलाक मौजूदु हुजे उन खां पोइ पैरामेडिक उते मौजूदु हुजे एक्सरे टेक्नीशियन्स हुजनि अल्ट्रासाउंड करण वारा डॉक्टर हुजनि यानी की जेको अमलो पहिरीं हलियो वेंदो हो जल्दी ईअं खणी चऊं उहो अमलो उन वक़्तु नथो वञी सघे जेसीं ताईं पंहिंजो टाइम पूरो न कंदो छो त उते को उनखे ॾिसण वारो आहे एग्ज़ैक्टली उनखे ॾिसण वारो हुते आहे अच्छा कुझु शयुनि जी घटिताई आहे किथे अल्ट्रासाउंड कोन्हे किथे एक्सरे मशीन कान्हे किथे लेबोरेटरी कान्हे इन जे लाइ प्राइवेट जेके आहिनि तव्हांजा पार्टनर जेके हेल्थ डिपार्टमेंट जा उन्हनि कहिड़ो सपोर्ट कयो आहे उन में जिते जिते इहे सभु गैप्स आहिनि हर जॻह ते सहूलियतूं यानी रुॻो डॉक्टर मिलंदो आहे न बिल्कुलु उते जिते न आहिनि इहे सभु शयूं त उन्हनि फौरन ख़रीद कयूं ठीकु आहे पैसा कंहिंजा आहिनि त गवर्नमेंट जा पैसा पर उन्हनि खे इहा सहूलियत आहे त उन्हनि खे देन एंड देयर फ़ैसिलो करिणो आहे ऐं जे लोकल परचेसिंग करे छॾियो बाबा हुते हिकिड़ी दवा जी फौरन अची शाम ताईं ॿिए ॾींहं ताईं पहुची वई यानी की इहे शयूं अहिड़ियूं क्विकली रिस्पॉन्स आहे न त उन जे करे इहे सभु बहितरियूं थियनि पियूं हींअर क्विक रिस्पॉन्स जे करे त जिते OPD घटि थी उते वधीक थी वई ऐं पर असां IHS इहो बि थो सोचे IHS न पर सभु प्राइवेट पंहिंजा अदारा जेके पब्लिक प्राइवेट में विया आहिनि त उते क्वालिटी ऑफ सर्विस हुजणु खपे अगरि मां चवां थो त मुंहिंजो नंबर ऑफ पेशेंट न वधे पर मुंहिंजी क्वालिटी वधे त मां अगरि लेबर रूम में बीठी आहियां या मां कंहिं OPD में बीठी आहियां त मूंखे उन क्वालिटी सां ई ॾिठो वञे मुंहिंजो ब्लड प्रेशर चेक कयो वञे मुंहिंजूं इन्वेस्टिगेशन करायूं वञनि मूंखे सही तरीक़े सां मेडिसिन मिले इहा क्वालिटी हूंदी आहे न ऐं ईअं त न हूंदो त पेशेंट परियों बीठो हुजे हा बाबा तोखे छा आहे तव्हां ॾिसो बि न BP ॾिसो न पल्स ॾिसो न हुनखे डायग्नोसिस कयो न हुनजी हिस्ट्री वठो त इहा क्वालिटी न आहे इहा तव्हांजी जस्ट हिकिड़ी OPD नंबर खे पूरो करिणो आहे पर हिते इहो आहे त पेशेंट अचे सेटिस्फाइड थी वञे सेटिस्फाइड थियण खां पोइ पेशेंट खे मेडिसिन बि उहा ई मिले हाणे तव्हां ॿुधायो अॻे ईअं हूंदो हो त सीज़र जे लाइ प्राइवेट सेक्टर में 40 खां 50,000 ख़र्च थी वञनि ग़रीब माण्हुनि जा हाणे तव्हांजो उहो ई सीज़र मुफ़्त में पियो थिए अच्छा मूंखे ॿुधायो त लेडी डॉक्टरनि जी ॿाहिराणी में ॾाढी घटिताई रही आहे हमेशह जीअं त तव्हां थर जी ॻाल्हि करियो या दादू तव्हां त सॼी सिंध खे घुमी ॾिठो आहे त हाणे इन प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप जे हवाले सां छा लेडी डॉक्टरनि जी का घटिताई उते घटि असांजे ॿाहिराणीअ में कुझु घटि थी आहे उते लेडी डॉक्टर रखियूं वयूं हा पर ॾिसो डॉक्टर वाहिद हाणे छा हो त असां वटि ब्लेसिंग्स हुयूं त 6,000 असांजो पूरो लेडी डॉक्टर सभु हुआ जेके असां खयां जेके बिल्कुलु CM साहिब जन जी महिरबानी हुई मिनिस्टर साहिब जन जी स्ट्रगल हुई ऐं पेचो साहिब जन जी कमिटमेंट हुई हुन में त उन्हनि खयां इहो ॾाढो मुश्किल कमु हुओ मां सची ॿुधायांव डॉक्टरनि खे इंटरव्यू करणु कमीशन खां वठी अचणु उनखे पोस्टिंग ॾियणु एज़ पर डोमिसाइल उनखे रखणु वेरी डिफिकल्ट जॉब मां डेली बेसिस ते मां सेक्रेटरी में पाण ॾिसंदमि कोई माण्हू होश में न हूंदो हो वीचारो ॾाढो ॾुखियो कमु आहे पर हाणे हिकिड़ो कमु इहो थियो आहे जो उन ॾींहुं असांजे मिनिस्टर साहिब जन सां बि मुलाक़ात थी त उन्हनि इहो चयो त जेको
PG जे लाइ जेके पोस्ट ग्रेजुएशन लाइ जेके ॿार आहिनि छोकिरियूं या छोकिरा आहिनि जिन जो 1 साल कंप्लीट थी चुको आहे हाणे हो पंहिंजी रिक्वायरमेंट खे पूरो करनि था त अहिड़नि ॿारनि खे वरी वापसि हैदराबाद ऐं कराची वठी आया आहिनि ताकी इहे पंहिंजो टाइम पीरियड सेक्रेटरी साहब ॾाढो ज़बरदस्त पेचो साहब नोटिस करियो त जेके वाकई PG स्टूडेंट आहिनि उहे पंहिंजी जॻह ते उहा पंहिंजी तालीम जारी रखनि तमामु वॾो कमु आहे इन सां असांखे स्पेशलिस्ट ॾाढा मिलंदा उन सां डॉक्टर साहब उन्हनि खे तव्हां ॿुधायो उन जो डॉक्यूमेंटेशन शायदि पहिरियों दफ़ो छा तारीख़ में त उहे छाजो उहे ॿारनि खां वापसि वरी किथे वेंदा उते ई वेंदा पंहिंजी ग्रेजुएशन पूरी करे ऐं जल्दी पढ़ी वेंदा तव्हां असांखे ॿुधायो त जिते जिते असांजो स्पेशल काडर जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे खोट आहे जिते सख़्तु ज़रूरत आहे उते उहे सभु माण्हू मोटी वेंदा हाणे कोई ENT स्पेशलिस्ट थी वेंदो कोई आर्थोपेडिक सर्जन थी वेंदो जंहिंजी फील्ड हूंदी त जेको फुक़दान हिन वक़्तु DHQ लेवल ते आहे जो टर्शरी केयर ते वधीक लोड आहे त उहो DHQ ते हाणे घटि थी वेंदो जेॾी महिल हे तयारु थी वेंदा बिल्कुलु अच्छा तव्हां वटि जेके तव्हां चओ था RSCH जेके तव्हां IHS वेठा आहिनि त थर जा बि आहिनि तव्हां वटि थर जो हिकिड़ो आहे खीसर आहे असां वटि सिर्फ़ु छो ॿिया छो न ॿिया प्रोसेस में आहिनि इंशाल्लाह उहे ॿिया बि मिली उनखे कीअं बहितर कयो थर जी हमेशह शिकायत अचे थी बिफोर ऐं आफ्टर तव्हां मां यकीन कयो मां पाण ॾिसंदी आहियां हाणे त मूंखे यकीन न ईंदो आहे त बिफोर ऐं आफ्टर में एतिरो फ़र्क़ु आहे हाणे उनखे असांखे खईं सिर्फ़ु 2 महीना थिया आहिनि मतिलबु IHS खे टेक ओवर कए 2 महीना 3 महीना थिया आहिनि त उन में जेके जेके इंस्टेंट जेके प्रॉब्लम्स आहिनि उते कोई वञण लाइ तयारु न अथव खीसर जो रस्तो मिठीअ खां 2-3 कलाकनि जो आहे मुंहिंजे ख़्याल में 4 कलाक 3 कलाक लॻी वेंदा आहिनि उते को डॉक्टर वञण लाइ पहिरीं जेके डॉक्टर साहिबान उते हुया उहे रिटायर थिया आहिनि हिन साल ई ऐं उन्हनि जी वाइफ बि उते हुई त उहा बि हाणे असां उते जीअं IHS जेको आहे उते हिकिड़ो डॉक्टर ऐं हिकिड़ी उनजो लेडी डॉक्टर उहे उहा ॿिन्ही जो पैकेज ॾाढो सुठो करे उन ॿिन्ही खे उते रखियो आहे त भई तव्हां उते कमु कयो छो जो इन्हनि खे सैलरी अट्रैक्टिव हूंदी त हुते रहंदा ॿार छॾे था अचनि हैदराबाद में या मिठीअ में उन्हनि जी पढ़ायूं उन्हनि जो काफ़ी मसइला अच्छा डॉक्टर साहब थोरो अॻिते तव्हां जो इहो पब्लिक पार्टनरशिप में हिकिड़ो मसइलो आहे त भई तव्हां मूंसां हिकिड़ो एग्रीमेंट कयो मां सम्झा IHS आहियां मां कमु थो करियां पर छा गवर्नमेंट मूंखे बि चेक कंदी त वाक़ई मां जेको मुआइदो कयो उन तहत कमु कयां थो बिल्कुलु कीअं चेक कंदी उहो गवर्नमेंट जो प्राइवेट माण्हुनि खे कीअं चेक कंदी थर्ड पार्टी एवेल्यूशन आहे त रेंडमली थर्ड पार्टी जॾहिं हिननि जो टाइम पीरियड पूरो थींदो त थर्ड पार्टी एवेल्यूशन थींदी त जेके अदारा पब्लिक प्राइवेट में हुया उन्हनि छा परफॉर्म कयो ऐं जेके न हुया उन्हनि छा परफॉर्म कयो कंपेरिज़न थींदो ऐं उन खां पोइ DG साहब डायरेक्टर जनरल हेल्थ असांजो वक़्तनि वक़्तनि उन शयुनि खे चेक कंदो बिल्कुलु DHO पाण वञी सघे थो अच्छा हिकिड़ी जेका सुठी ॻाल्हि इहा थी आहे त अॻे ईअं हो त तव्हां फ्रीक्वेंटली मतिलबु शयुनि खे न ॾिसो हाणे छा आहे त फ्रीक्वेंटली तव्हां ॾिसी सघो था देन इन देर तव्हां उन ते कंट्रोल बि करे सघो था ॿुधाए बि सघो था छो जो टीदिंग प्रॉब्लम्स त सभु शइ में हूंदा आहिनि न तव्हां जॾहिं पहिरियों का शइ शुरू था कयो त माण्हुनि ऐं ॿी ॻाल्हि त उतां जे मैनेजमेंट खे बि क़बूल त न हूंदा न प्राइवेट माण्हू हुते जेका ऑलरेडी मैनेजमेंट सालनि खां जंहिं कमु कयो आहे उनखे बि त क़ाबिल क़बूल न आहिनि न प्राइवेट माण्हू त उहे बि हिंड्रेंस पैदा कंदा पोइ उहे बि शयुनि खे थोरो सो जेको आहे सो इनखे मिसकम्युनिकेशन थिए थी त इन्हनि सभिनी शयुनि खे यकीनन कंट्रोल करण जे लाइ थोरो टाइम लॻे कुझु शिकायतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके फौरन हल करणियूं का शिकायत कंहिं अस्पताल मां त DG खे फौरन उते वञिणो आहे सेक्रेटरी साहब बि को नोटिस वठी सघे थो त उहो त पोइ ॿिन्ही धुरियुनि खां वठो डॉक्टर वाहिद मेडिकल शिकायतूं बि थी सघनि थियूं जनरल शिकायतूं बि थी सघनि थियूं ऐं मैनेजमेंट जूं शिकायतूं बि थी सघनि थियूं कुझु शिकायतूं वरी अहिड़ियूं अथव जेके हथ सां पैदा कयूं कुझु बि पर उनखे सरकार खे ॾिसणो त पवंदो न त बि कंहिं सच ॻाल्हायो कंहिं कूड़ ॻाल्हायो ऐं उन जे लाइ असां माशाल्लाह हाणे त हर माण्हू ॾाढो इंफॉर्मेटिव आहे उनखे सभु ख़बर बि आहे ऐं उहे चाहिनि था त असांखे सुठियूं सहूलियतूं मिलनि ऐं मां सम्झां थी त इहो वॾो इक़दाम मतिलबु वॾो क़दम आहे गवर्नमेंट जो ऐं एप्रिशिएट इन्हनि शयुनि खे त उन्हनि इन शयुनि ते सोचो त अगरि असांजो सिस्टम पब्लिक जे थ्रू कुझु परफॉर्मेंस में मतिलबु सुठो न पियो वञे त यकीनन असां इहो बि हिकिड़ो पब्लिक प्राइवेट जो मॉडल बि खणी अचूं ऐं इहो मॉडल यकीनन सक्सेसफुल आहे अच्छा कीअं हाणे मूंखे ॿुधाए हिन में सक्सेसफुल आहे पर मां वरी थोरो वेंदुसि माए ॿार जे सिहत त लेडी डॉक्टर जी इन्हनि में जेके बि तव्हां वटि RHC आहिनि उन्हनि में घटिताई आहे त उनखे कीअं पूरो कयो आहे त जीअं उतां माए ॿार जेका आहे उहा बि पंहिंजे सिहत जे लाइ उन्हनि खे जो बि नज़रअंदाज़ी कई उहे बि फ़ाइदो वठनि त जेका लेडी डॉक्टर जी खोट आहे
उन्हनि खे कीअं ख़तमु कयो? जी जी, उन में डॉक्टर वाहिद असां हाणे ईअं कयो आहे त जेके पब्लिक सर्विस कमीशन में जेके छोकिरा उहे त छोकिरियूं सरकार आहिनि, रखी हलिया विया वियूं, आहिनि, ठीकु आहे, जेके रहिजी विया जेके रहिजी विया आहिनि जिते ज़रूरत आहे, हाणे उहा असां पब्लिक जेको सेक्टर न प्राइवेट जी ॻाल्हि थी कयां त उहे वक़्तनि वक़्तनि हर ॿिए टे महीने हिकिड़ी एडवर्टाइज़ ॾींदा वेंदा आहिनि त असांखे हिननि माण्हुनि जी दरकार उहे आहे उते मिली वेंदा ऐं हज़ारनि में सीवियूं थियूं सीवी अचनि। अचंदी आहे, मतिलबु उनखे खोट उहा पूरी। अच्छा डॉक्टर साहब, टाइम ख़तमु आहे, मां अॻिते इन लाइ वेंदुसि, अञा मूंखे ॿ टे सुवाल जल्दी जल्दी करणा आहिनि। तव्हांजे ख़्याल में जेकी दायूं अॻे कमु कंदियूं, तव्हां कम्यूनिटी मिडवाइफ, LHW, LHV, इहे सभु कमु कंदियूं, त छा उन्हनि दायुनि खे बि ट्रेनिंग ॾियण लाइ को सिस्टम आहे या उन्हनि खां बि को फ़ाइदो वठी सघिजे थो? आहिनि असांजे मौजूदु आहिनि? बिल्कुलु मौजूदु आहिनि डॉक्टर वाहिद, पर असां उनखे जेको रिग्रेट था कयूं या उन्हनि खे असां एॾी जेको नथा प्रमोशन नथा ॾियूं दायुनि खे। ऐं असां इहो ई चवंदा अवाम खे, ॿाहिरि जी मायुनि खे, त प्लीज़ तव्हां जॾहिं प्रेगनेंट थियो, चाहे पहिरियों ॾींहुं आहे प्रेगनेंसी जो, चाहे ॿियो ॾींहुं आहे, चाहे 9 महीनो आहे, पर तव्हां प्रिफरेबली पंहिंजी कम्यूनिटी मिडवाइफ खे ॾेखारियो, LHWs खां मशवरो कयो। जेके अनकवर्ड एरिया आहिनि न, जंहिंमें लेडी हेल्थ वर्कर न आहे, हाणे ॿी हिकिड़ी महिरबानी CM साहिब जन जी तमामु वॾी महिरबानी, उहो न हाणे थरपारकर में जेका अनकवर्ड एरिया आहे उते 1100 लेडी हेल्थ वर्कर जी नयूं पोस्टियूं क्रिएट करे उनखे खयो पियो वञे, माना अनकवर्ड एरिया बि हाणे इंशाअल्लाह ताला लेडी हेल्थ वर्कर सां तव्हां सम्झो था माउ ॿार जी सिहत लाइ अञा बहितर कमु कयो। छा तव्हां माउ ॿार जी सिहत लाइ तव्हां छा को मैसेज ॾींदो, पैगाम ॾींदो? जी बिल्कुलु, मैसेज मुंहिंजो इहो हूंदो त जेतिरियूं बि असांजूं ॿुधण वारियूं माइरूं हिन वक़्तु ॿुधनि थियूं ऐं जेके प्रेगनेंट आहिनि, जेके न्यूली मैरिड कपल्स आहिनि, प्लीज़ जॾहिं बि तव्हां प्रेगनेंट थियो त एटलीस्ट 4 दफ़ा पंहिंजे हमल जे दौरान पाण खे चेकअप करायो, पंहिंजे क़रीबी सिहत मर्कज़ खां, ऐं उन्हनि खां पंहिंजो इन्वेस्टिगेशन करायो। उन खां पोइ तव्हां वटि जेको स्क्रीनिंग में कंहिं बि शइ जी खोटताई थी वञे त उन खां प्रॉपर्ली उनखे ट्रीट कयो, माउ खे बचायो, माउ जी ख़िदमत कयो। ऐं माउ ॾाढी अवलीन हिकिड़ी फ़र्ज़ु बि आहे असांजे क़ौम ते, माउ सिहतमंद आहे, ॿार सिहतमंद आहे, ॿार सिहतमंद आहे, मुआशिरो सिहतमंद आहे। सो पंहिंजे नेशन जो ख़्यालु कयो, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु कयो, पंहिंजी माउनि जो ख़्यालु कयो। ऐं एडोलिसेंस गर्ल्स ऐं अंडर एज शादियूं न करायो प्लीज़, 18 साल खां पहिरियों शादी न थियणु खपे। इहो बिल बि पास थी वियो आहे। सो मुंहिंजे ख़्याल में त इहो मुंहिंजो मैसेज हूंदो। ऐं हर घर में जेके ॿारड़ियूं आहिनि उन्हनि जी पढ़ाई ते तवजो ॾियो। वॾी महिरबानी डॉक्टर साहिब जान बदर, तव्हां असां वटि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर साहिब जान बदर असां सां गॾु हुई, जेको माउ ॿार जी सिहत बाबति असांखे ॾाढी ज़बरदस्त ॼाण ॾिनई त जेकॾहिं माउ सिहतमंद आहे, ॿार सिहतमंद आहे, त असांजो घर बि ख़ुशि आहे, असांजो माशरो बि सिहतमंद आहे। डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।